ओके सर। जी अॼु मलीर जी आवाम सिर्फ़ु हिन धरने में शामिल न आहे, बल्कि गॾाप जी आवाम अचे पई, दरसाणे छने जी, मेमणगोड़ जी पूरी जेकी सिविल सोसाइटी आहे हिन धरने में शरीक आहे। माण्हुनि जी तादाद में इज़ाफ़ो थिए पियो ऐं पूरी मार्केट बंदि आहे। हिन मार्केट जो बंदि हुजण जी वजह हिकिड़ी इहा ई आहे त हिन मेमणगोठ में जेको क़ाइमु शराब खानो आहे, जंहिंजी वजह सां असांजी नस्लूं तबाह थियनि पियूं, असांजी आवाम जेकी आहे हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी वई आहे। हज़ारे ख़ानदान तबाह थी आहे, सभई नौजवान जेके हिन मूज़ी शराब पीअण जे करे उहो हिन दुनिया मां लाॾाणो करे विया लिया ऐं घणाई ख़ानदान तबाह थी विया। हिन शराब खाने ख़िलाफ़ ऐं मंशियात जे ख़िलाफ़ जेका मलीर में पखिड़िजी रही आहे तेज़ी सां, हिन ख़िलाफ़ पूरी मलीर जी सिविल सोसाइटी, मेमणगोड़ जी पूरी बिरादरी, आसपास मलीर में जेके बिरादरियूं रहनि थियूं उन्हनि अॼु हिन ते भरपूर एहतिजाज कयो आहे। पूरी मार्केट बंदि आहे ऐं हिकिड़ो ई मुतालबो कनि पिया त मेमणगोड़ में क़ाइमु शराब खानो बंदि कयो वञे। मलीर गॾाप दरसाणा छना में जेकी तेज़ीअ सां मंशियात फैलिजे पियो, चरस फैलिजे पियो, अफ़्यून फैलिजे पियो ऐं नौजवान नस्ल खे तेज़ी सां खाईंदो वञे, उहे नौजवान नस्ल जेका असांजी हिन मुल्क पाकिस्तान जी, असांजे मलीर जी मुस्तक़बिल मेमार आहिनि, उहे हिन लानत जो शिकार थी पंहिंजी ज़िंदगी विञाए रहिया आहिनि। अॼु असीं अवाम जेकी मलीर जी अवाम आहे, मेमणगोड़ जी अवाम आहे, मेमणगोठ जे आसपास जेके बिरादरियूं रहनि पियूं उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, शराब खानो बंदि कयो वञे, मलीर मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे, मलीर में उहे सप्लायर जेके मंशियात विकिणनि पिया उन्हनि खे पकड़ियो वञे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन शराब खाने ख़िलाफ़ बंदि करण ख़िलाफ़ असां 3 साल खां कानूनी जदोजहद करे रहिया आहियूं, 3 साल खां कानूनी जदोजहद करे रहिया आहियूं, लेकिन अफ़सोस हिन कानूनी असांजी जेका कार्रवाई कई आहे उन ते का बि अखि न पटी वई। असां मजबूरन पुरअमन एहतिजाज कयो आहे ऐं असीं इहो रिकॉर्ड दर्ज करायूं पिया। असांजो CM साहिब सां इहो मुतालबो आहे, मिनिस्टर जो एक्साइज सां इहो मुतालबो आहे त हिन मेमणगोठ में क़ाइमु शराब खानो फिलपोर बंदि कयो वञे ऐं हितां खां काफ़ी हूअं त बंदि ई करणु खपे ऐं असां जेकी नस्ल आहे उन्हनि खे हितां खां बचायो वञे। शराब खानो बंदि हुजे।